नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट जे सी सेक्शन थाणे जे हद में 21 ॾींहं अॻु अगवा थियल ट्रैक्टरनि जो मिस्त्री ॻोठ मुक़ीम वली मोहम्मद नंदवाणी वासी नौजवान एहसान नंदवाणी जे वारसनि जो ॿारनि समेत एहतजाज कंदड़ अरबेर नंदवाणी, पीरज़ादो नंदवाणी, असला नंदवाणी ऐं चयो आहे त असां ग़रीब आहियूं। असांजो नौजवान एहसान नंदवाणी जेको ट्रैक्टरनि जो मिस्त्री हो, जंहिंजी कमाई ते घर जो गुज़र सफ़र थींदो हो, पर 21 ॾींहं अॻु धाड़ेल असांजे नौजवान खे अगवा करे विया आहिनि, जंहिंजो इतला हद जे पुलिस खे ॾिनो आहे ऐं केतिरा भेरा SSP ऑफिस जा चकर काटे पिया आहियूं, पर पुलिस कख भञी बीणो न कयो। हिननि चयो त असांखे ख़दशो आहे त धाड़ेलनि असांजे नौजवान एहसान नंदवाणी खे मारे न छॾियो हुजे। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणे खां घुर करियूं था त फुलफोर असांजे नौजवान खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु कराए ॿी सूरत में इंडस हाईवे रोड ब्लॉक करे धरणो हयो वेंदो। असांखे माण्हू खपे एहसान, न त असां बिल्कुलु बाईपास रोड बिल्कुलु बंदि कंदासीं। असांखे एहसान बाज़ाब खपे। असां रोड बंद कंदासीं, बिल्कुल शहर बंद कंदासीं, SP साहब जो शिकस्त कंदासीं। भाई हमारा जो भाई था एक ट्रैक्टरों का काम करता था दुकान में, वो लोगों ने उधर से डाकू ने उधर से उसको किडनैप करके लेके गए। हम आज उसको 21 दिन हो गया। हम रोज़ाना SP ऑफिस जाता है, मगर वो हमारा कुछ बात नहीं सुनता है। SP यही बोल रहा है हमारा कानून कमज़ोर है, हम कुछ नहीं कर सकते, हमारे पास नफरी नहीं है, हथियार नहीं है, बारूद नहीं है, हम कुछ भी उसको कुछ नहीं कर सकते हैं। वो सिर्फ कंदकोट से 4 किलोमीटर दूर तक वो डाकुओं का उधर घर है। इंशाल्लाह हम रोड बंद करेगा, जो वापस नहीं किया हम पूरा शहर भी कंदकोट का बंद करेंगे, रोड पर एहतजाज करेंगे और खुद को पेट्रोल डाल के आग देगा, खुद को मारेगा, शहीद करेगा। ये इसका सबका जिम्मेदार ये कंदकोट का जो SP है वो होगा। 22 ॾींहं थिया आहिनि असांजो सौट्रा एहसान गुम आहे। रोज़ असां वेंदा आहियूं SP साहब ॾे, रोज़ असांखे डेटा ॾेई मोटाईंदो आहे। मां अॼु तव्हांखे बाज़ाब करे ॾियां थो, सुभाणे तव्हांखे बाज़ाब करे ॾियां थो। असांजो मुतालबो इहो आहे त असांखे एहसान बाज़ाब करे ॾे, न त असां रोज़ धरणा हणंदासीं, रोज़ ख़िलाफ़ चवंदासीं, रोज़ रोड ब्लॉक कंदासीं। असांखे SP साहब खे अर्ज़ु आहे त असांखे एहसान बाज़ाब करे ॾे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।